नाज़रीन, खिपरे लॻ बेले रोड ते नारा केनाल जे मोरी डिघे अरसे खां ज़ुबून हाल बणियल आहे। मोरी टुटल हुअण सबबि कंहिं बि वॾे हादसे जो ख़दशो पैदा थी वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे असद शाह। खिपरो लॻ बेलो रोड ते नारा काइनाल जी मोरी केतिरनि ई सालनि खां ज़बून हाल हुअण सबबि हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। नारा काइनाल जी ही मोरी अछड़ोथर समेत सवें ॻोठनि खे खिपरो शहर सां मिलाए थी। मोरीअ तां 24 कलाक हेवी गाॾियुनि तोड़े पब्लिक ट्रांसपोर्ट जो गुज़र थिए थो त ॿिए पासे चौपाए माल जो बि हितां खां लंघ थिए थो। मोरी सोड़ी ऐं साइडूं टुटल हुअण सबबि कंहिं बि वक़्तु वॾो हादसो पेश अची सघे थो। हीअ मोरी 1945 में तामीर थी 75 साल गुज़रण बावजूदि हिन मोरीअ खे ठाराइण जी अॼु ताईं कंहिं बि ज़हमत नाहे कई। मक़ामी रहवासियुनि मोरी ज़बून हाल हुअण सबबि कंहिं बि वॾे हादसे जो अंदेशो ज़ाहिर कंदे आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हितां तक़रीबन 10, 15, 20 ॻोठ जेके आहिनि हिन खां उतर आहिनि। केटी थी, नागना थिया, नाले जो इंगोरो, कसी, मुरडी, उर्स इंगोरो ऐं आलमाबाद, तक़रीबन तमामु वधीक जाम ॻोठ आहिनि जेके हितां हिन मोरी तां गुज़र सफ़र सभिनी जो थिए थो। ऐं हीअ मोरी जेका तमामु ज़बून हालत थी वई आहे, टुटी वई आहे ऐं केॾी महिल बि को हादसो अची सघे थो। उन लाइ गवर्नमेंट खे पुरज़ोर अपील आहे त हीअ मोरी जल्द खां जल्द ठाराई वञे। साईं, खिपरो लॻ ही नारा कैनाल जी जेका आहे सा मोरी आहे उहा तव्हां ॾिसो त पोयां ज़िबून हालत लॻी पई आहे। हितां शाम जो टाइम न रुॻो चौपाए माल जो जेको आहे सो गुज़र थिए थो, पर हितां काफ़ी जेके आहिनि से गाॾियूं, हेवी गाॾियूं जंहिंमें ट्रकूं आहिनि, बसूं आहिनि, ट्रैक्टर आहिनि, उठ गाॾा आहिनि, पर काफ़ी अहिड़ा जेके आहिनि से हितां उन्हनि शयुनि जो गुज़र आहे। हीअ मोरी जेका आहे तक़रीबन काफ़ी अरसे खां वठी आहे सो ज़िबून हालत लॻी पई आहे। हिते तमामु वॾे हादसे थियण जो अंदेशो आहे ऐं काफ़ी अहिड़ा मोटरसाइकिल जेके राति जो ओवर टाइम बती डिम थी वञे त उहे वाह में किरिया आहिनि। एॾा वॾा हादसा हिते थी चुका आहिनि, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे जो असांजी इंतिज़ामिया हिननि वॾनि हादसनि ते बि ख़ामोश रहे पई। अदा हीअ रक्षा जेके आहिनि मोटरसाइकिलूं आहिनि, जिते माल अचे थो वञे त हिन जा सॼो माण्हू किरियो थो वञे। मैं जो टकर अचे त माण्हू फ़ैको थो करे, जे रखियो अचे त रक्षा 2 टे किरी विया आहिनि ऐं मोरी टुटल माल किरियो, हिन जाम माल बि किरे थो, गाॾियूं मोटरसाइकिलूं रक्षा, इहे वॾो नुक़सानु थियो हिन जा। त मोरी ते माण्हू धणी धोरी आहे कोन मोरी जो। हुकूमत जेको हाणे करे मोरी जो बंदोबस्तु करे ॾे, ठाहे ॾे। कई ॻोठ लॻंदा खिपरो जे भरपा ते, केतिरे ई ॻोठ हिन मोरी खे लॻंदा। हीअ मोरी बिल्कुलु ख़तमु थियल आहे। केतिरे हिन मोरी ते हिदासा थी सघनि था, मेयूं मटींदियूं, केतिरा ई माण्हू मटींदा, ओचितो कंहिंजो ठेलो लॻे वग़ैरह लॻे, हीअ माण्हू किरी बि सघे थो। असीं गवर्नमेंट खे मुतालो कयूं था असांखे हीअ मोरी ठाराए ॾियनि। मक़ामी रहवासियुनि जो वधीक चवणु हुयो त नारा काइनाल जी सालनि खां ज़बून हाल मोरी ठाराए बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन सज्जाद शरह, मोहम्मद इस्माइल सां गॾु असद शाह, आवाज़ टीवी न्यूज़, खिपरो।